अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में मंसूर खान सां कहिड़ो मुक़ाबिलो थियण वारो आहे। कंहिंजो मुक़ाबिलो थींदो, हाशिम वारनि जो, तोतल वारनि जो या रहज़न वारनि जो। छो त हू मिठण खे छॾाइण जे लाइ तोतल वारनि जो पीछो कंदो। अली खान जो छा थींदो, सो डलोनी खे छॾाइण में कामयाबु थींदो या उहो बि नाकाम थियण वारो आहे। ऐं हाणे नेक्स्ट एपिसोड में हाशिम ऐं होॾो शानवाज़ खान कहिड़ी चाल खेॾण वारा आहिनि। सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मंसूर खान हिकु चकर धोखो खाधो आहे। उहो ॿीहर धोखो नथो खाइणु चाहे, इन जे करे पंहिंजा शहदाई घुराईंदो ऐं हैदर खे बि चवंदो हिन चकर जेको आहे न तव्हां लिकी उते साइड में वेही रहिजो। जीअं धोखो थियण जा तव्हांखे अशिंदा मिलनि त तव्हां वञी करे सभिनी खे पकिड़े वठिजो। हिन चकर मूंखे धोखो न आहे खाइणो, जेका बि उते अचनि सभिनी खे क़ाबू करिणो आहे। ऐं रहज़न वारनि खे शानवाज़ खान चई छॾींदो तव्हां वञो मिठण फलाणी जाते तोतल वारा ऐं अलण वारनि वटि आहे, वञी उतां छॾाए अचो। ऐं तोतल वारनि खे चवंदो तव्हां रहज़न वारनि जे मथां फायरिंग कजो। ऐं वॾो हाशिम खान खे चई छॾंदो तूं जो आहे मिठण खे गोली हणी छॾिजांइ, ख़तमु करे छॾिजांइ। शानवाज़ पंहिंजी चाल खेॾे त हुनखे ख़बर न आहे त हिन चकर मंसूर खान बि मैदान में लथल आहे। ऐं मंसूर खान खे तोतल वारनि ॾे मोकिले, तोतल वारनि खे मंसूर खान ॾे मोकिले शानवाज़ खान वरी गेम खेॾियो आहे जीअं वरी फसायां। उन अली खान खे बि छॾाए वेंदो, सोढल ॿी तरफ़ां ईंदो छॾाए उतां हलियो वेंदो। अहिड़े हिसाब सां वॾो कमु थियण वारो आहे। नेक्स्ट एपिसोड में लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।